नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त कंदकोट में खबर ॾींदा हलूं त कंदकोट हेड बटाणी वेझो ॻोठ करीम बख्श शहर जो रवासी पुलिस एहलकार अब्दुल गनी शेख बिन पुटन कादिर बख्श ऐं रहीम बख्श समेत बख्शापुर हेड बटाणी प्रेस क्लब में पहुंची बासरन खिलाफ एहतजाज कंदे दाईंदे चयो आहे त मुंहिंजी ज़मीन दे मियाणी ब्लॉक नंबर 27 में 100 एकड़ आहे जंहिंमें कणक जो फसल बि पोखियल आहे। मुंहिंजी कणक ऐं ज़मीन ते बासर ॾोहारी क़िस्म जा माण्हू सतार ॾिनो संदराणी नेकल संदराणी ऐं जखराणी कबीले जा हथियारबंदन सां गॾिजी मुंहिंजी फसल ऐं ज़मीन ते कब्ज़ो कयो आहे, जंहिंजो खातो बि मुंहिंजे वालिद कादिर बख्श शेख ऐं भाउ वाहिद बख्श शेख जे नाले ते आहे। हिन चयो त जॾहिं मां पंहिंजी ज़मीन ते फसल खणण लाइ वयसि त मूं मथां हवाई फायरिंग करे मूंखे मौतमार धमकियूं ॾेई वापसि मोटाए छॾियऊं ऐं मुंहिंजो 100 एकड़नि ज़मीन ते बीठल कणक जो फसल बि कटे खणनि था। हिन DC घोटकी SSP घोटकी ऐं SSP कश्मीर खे अपील कई त मुंहिंजी मदद करे अहिड़नि ॾोहारियुनि खिलाफ कानूनी कार्रवाई करे मूं सां इंसाफ़ कयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।